बार तो असां इन बीमारी में मरंदा आहियूं, फोकट में बीमार पवंदा आहियूं, पंहिंजी चिंता करे। चओ हरे राम। सुभाणे छा थींदो, सुभाणे हीअं थियो त छा थींदो, अच्छा हीअं न थियो त छा थींदो, हीअं थी वियो त छा थींदो। अरे जेको थींदो सो थींदो, जेको थींदो भले जे लाइ थींदो, भलो सभु भलो ई थींदो आहे। गुरबाणी चए थी बुरा ना ही सब भलो ही है रे, बुरो कुछ आहे ही कोन। दुख आयो त बुरो ना आहे, बिल्कुलु ना आहे। असांजा अहिड़ा कर्म हा, दुख आयो उहे पाप कटिजी वियो त भलो आहे न, भले नज़र नथो अचे। दुख छा आहे, घाव थी चुको आहे, उनखे मरहम लॻाइणु, पोछणु, इंजेक्शन लॻाइणु, इहो दुख आहे। लेकिन उनजो नतीजो त सुठो आहे न, पॉजिटिव आहे न। इंजेक्शन में सूरु थींदो, दवा लॻाइण में सूरु थींदो, लेकिन आख़िर हली त उहो घाव दूरि थींदो न, बीमारी दूरि थींदी। उहो ई त दुख आहे। एतिरे क़दुरु शास्त्रनि में चए थो नरक बि भॻवान जी कृपा आहे। नरक, हा हा नरक, नरक की कृपा हूंदी, हुते ताईं पकोड़े वांगुरु तरींदा आहिनि माण्हुनि खे, तरह तरह जा दुख मिलंदा आहिनि। कई नांग, कई ख़तरनाक जीव अची करे डंग हणंदा आहिनि, रूरू आदि। हाँ, मथों कई गुना गर्मी, हेठि तांबे वांगुरु धरती। तव्हां कीअं था चओ उते नरक बि कृपा आहे? अगरि नरक कृपा न हुजे, हा ध्यानु ॾियो, त असांजा दुख पाप कटजनि कीअं? ठीकु आहे, छो जो मनुष्य जीवन त गुज़री वियो, हाणे ॿियो कहिड़ो विकल्प आहे? त नरक जे द्वारा भगवान प्रायश्चित कराए, कष्ट दुख ॾेई करे, पाप ख़तमु करे, वरी इंसान जे चोले में अवसर ॾींदा आहिनि। त इहा कृपा ई त आहे, इहा दया ई त आहे। चओ हरे राम। ऐं कोई अगरि परिवार में कुल में भक्त अची वियो भॻवान जो, पोइ त भैया ओहो, पोइ त एकवीह कुल तरी वेंदा आहिनि। हिन महिल जेके असां जीअरा जाॻूं था, असाम्हूं कोई भेण कोई भाउ अगरि भक्ति करे न, त एकवीह कुल भॻवान तारींदा आहिनि। पर भक्ति ईअं न छोटी मोटी न, भाई 4 मालाऊं भक्ति कईसीं त 4 घंटा मोबाइल हलाईसीं, हाँ थोड़ी देर सत्संग में आयासीं त थोड़ी देर निंदा बि करे वरितीसीं। न, सभिनी बुराइनि खां बची करे निरंतर भक्ति करणु, बिना कुछ चाहे भगवान सां प्रेम करणु, इहा भक्ति चइबी आहे। राम जपो जीअं ऐसे ऐसे, ध्रुव प्रहलाद जपियो हरि जैसे। भक्ति कयो त ध्रुव महाराज वांगुरु राजमहल छॾे करे वन में भक्ति थो करे। भक्ति कयो त प्रहलाद महाराज वांगुरु कदम कदम ते पिता जेको रक्षक आहे वो भक्षक ठही वेठो आहे, पर भगवान जो सहारो नथो छॾे, ऐं न की भगवान तो उनखे छॾे। केॾा बार भगवान अची कदम कदम ते उनजी रक्षा तो करे। चओ हरे राम। वैसे त कई भक्तनि खे भगवान सुदर्शन चक्र मोकिले छॾींदा आहिनि उनजी रक्षा करण जे लाइ। जीअं अम्बरीश महाराज जी रक्षा सुदर्शन चक्र कई दुर्वासा जी जे कृत्या खां, लेकिन कमाल आहे प्रहलाद लाइ त भगवान पाण अची बीठा आहिनि, पाण कदम कदम ते। भाई पतो न आहे ही पापी अलाए छा कंदो, कीअं मारींदुसि, पहिरियों ई भगवान ढाल ठही करे बीह रहिया।